नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र वझूं था नुक़्ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। पाक अफ़गान सरहद ते सूरतहाल मुकमिल तौर ज़ाब्ते में आहे। सरहद के महफूज़ बनाइण लाइ क़दम खंया आहिनि। पाकिस्तान तरफ़ां सरहद मुकमिल तौर ते महफूज़ आहे। अफ़गानिस्तान जी सूरतहाल जो पाकिस्तान ते को बि असर न पवंदो। कराची, कोयटा ऐं दासू वाक़िअनि में NDS ऐं रा मुलविस आहिनि। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जी मीडिया खे ब्रीफिंग। कराची में कोरंगी जे इलाइक़े मेरान टाउन में केमिकल फैक्ट्री के बाहि लॻण सबबि फौत थी वियल पोरियतनि जो अंग 15 थी वियो। केतिराई माण्हू फैक्ट्री अंदर फाथल। फौतियुनि में हिक ई कुटुंब जा 5 भाती भी शामिल। फायर ब्रिगेड जी 8 गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। बाहि विसाइण जी कोशिशुनि में रुधल फायर ब्रिगेड अमले जा 3 अहलकार भी ज़ख़्मी थिया। इमदादी रेस्क्यू ऑपरेशन जारी। रेंजर्स जा जवान भी रेस्क्यू टीमुनि सां गॾु इमदादी कमनि में रुधल। सड़ी फौत थी वियल 11 ॼणनि जा लाश जिना अस्पताल मुंतक़िल कया विया। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर इमरान इस्माइल कोरंगी में फैक्ट्री अंदर लॻल बाहि वारे वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर ऐं सेक्रेटरी लेबर खां रिपोर्ट तलब। ज़ख़्मियुनि खे इलाज जूं बहितर सहूलतूं फराहम करण जी हिदायत। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां बरतानवी ॻुझे इदारे जे सरबराह रिचर्ड मोर जी मुलाक़ात। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में गॾियल दिलचस्पी ऐं पेशेवर मामलनि समेत इंटेलिजेंस ऐं दिफ़ाई सहकार ते ख़यालनि जी रेवट कई वई। ख़िते जी मजमूई सिक्योरिटी सूरतहाल ऐं अफ़गानिस्तान मां अमरीकी वापसी खां पोइ वारी सूरतहाल ते बि ॻाल्हियो। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन, मुस्तहकम ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान जे उसूल में मदद करे रहियो आहे। ऐं सभिनी मुल्कनि जे सिफ़ारतकारनि खे वीज़ा ॾियण जे लाइ तयार आहियूं। दुनिया अफ़गानिस्तान जे मामले ते पाकिस्तानी तारीख़ी किरदार जी वाखाण करे रही आहे। भारत सॼो ज़ोर पाकिस्तान ख़िलाफ़ वाविला ते लॻाए छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ मुल्क अचणु चाहे थो त खेसि 24 कलाकनि में पासपोर्ट जारी कयो वेंदो। अपोज़िशन खे घुर्जे त क़ौमी मामलनि ते हुकूमत जो साथ ॾिए। बिलावल ख़िलाफ़ का बि ॻाल्हि नथो ॿुधी सघां। मौलाना फज़ल रहमान खे हाणे मुल्क जी सियासत करणु घुर्जे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस।